जिला सांगड़ की तहसील खिपरो में असिस्टेंट कमिश्नर खिपरो के दफ्तर के सामने गांव मारवी के रिहायशियों का पानी न निकालने और मच्छर मार स्प्रे कराने के लिए इस मौके पर एहतजाज करने वालों ने कहा कि हमारे घरों के चारों तरफ 15 दिन से बरसात का पानी खड़ा है। असां वटि मच्छर जाम आहिनि। घर बुॾी हलिया 15 ॾींहंनि खां बरसाति उठो आहे। 15 ॾींहं थिया आहिनि हींअर। उन में गोॾे जहिड़ो पाणी घरनि में बीठो आहे। घर असांजा कचा हुआ उहो किरी हलिया, डही हलिया ऐं को बि असां वटि सियासी नुमाइंदो कोन आहे। असांजो माल मरी हलियो, मच्छर खाई आहे। हाणे असां एॾा मच्छर आहिनि जो असांजा बच्चा पाण बच्चनि खे बि ख़तरो आहे, मरी वेंदा हलिया ऐं माण्हू मच्छर जाम था खाइनि। असां वटि घर बि किरी हलिया ऐं को बि चूंडियल नुमाइंदो असां वटि सियासी या हुकूमती को बि माण्हू असां वटि कोन आहे लड़ी। उनजे करे असां AC ऑफिस जे अॻियां खिपरे में असां एहतिजाज कयो आहे पुरमन। हाणे असांजा मुतालबा पूरा कया वञनि। क़ुरान जो कसम खणी ॻाल्हि थो करे, मुसलमान आहे तूं सैयद आहे जे इतबार करे न करे। मच्छर ॾींहं जो बि असां खाइनि था, राति जो बि असां खाइनि था। असांजो मुआश हाणे लायो स्टॉक बचियो आहे, उहो बि ख़तमु थी पियो आहे। हलिया अचो तव्हांखे ॾेखारियूं केतिरो माल मरी वियो आहे। हाणे भला आख़िरकार न असां वटि DC न AC न चूंडियल नुमाइंदो, भला असां हिन मुल्क जा शहरी आहियूं या कोन आहियूं। हीअ असांजो पुरमन एहतिजाज आहे। तव्हांखे काफ़ी दफ़ा कॉल कयासीं पर तव्हां कॉल खणण लाइ तयारु कान। मसलन तव्हांजा पंहिंजा बि कई मसइला हूंदा, छो त जेके आहिनि अॻुवान आहिनि, वॾेरा आहिनि, भोतारा आहिनि, उन्हनि सां काटम टिमी हूंदो कंदो, पर असां ग़रीबनि जो आवाज़ु केरु थो ॿुधे। उनजे लाइ असां सोचे सम्झे असांजो बुनियादी असांजो राइट आहे, एहतिजाज त असांजो राइट आहे। उहो असांखे पाकिस्तान जो आइन बि ॾेई सघे थो। उहो असां न हथियार आहे असां वटि, न त लठ आहे, न गोलो आहे, न बम आहे, का शइ कोन्हे। पुरअमन माण्हू आहियूं, समाजी अॻुवान आहियां। कमरेड आजी आचार मुंहिंजो नालो आहे। जी ही साईं असांखे मच्छर ने उते तंग कयो आहे। ठीकु आहे, ॾींहं जो बि खायो, राति जो को ऑफिसर असां वटि हली कोन थो अचे जो ईअं माल आहे। सभु असीं ग़रीब माल ते रोज़गारी आहे। असांजो उहो बि मरी वियो जो को बनियूं ॿुधी हलिया। हाणे ईअं कोन्हे त को माण्हू अचे भला इमदाद मिलनि था बि ग़रीब आहियो तव्हांखे मच्छरदानी ॾियूं या को बि शइ ॾेई सघूं था। केर बि कोन्हे, हर कोई जंहिंखे मिले थो गोॾनि जे हथ ॾियो। असीं ग़रीब आहियूं, अव्हांखे छा आहे? वञी ॿुधा कोन्हे। असांजे घर में पाणी बि कचा घर ॾही आहे, वेठा अहिड़े पोठनि ते भिटनि ते वेठा आहियूं। माल बि असां ग़रीबनि जो मरे पियो, बुख मरूं पिया। बनी अधु एकड़ मुंहिंजो संदो ज़ाती बनी आहे। 2 किलो फुटियूं कढिया। हाणे तूं हिसाबु कर 10 घर में भाती उहो किथां कमायूं? उनजे करे इंतज़ारु कयो त भई असीं निकिरूं ॿाहिरि के शहर पार में वञूं। ज़रूरु किथे असांजो ग़रीबनि जो कूक वधंदो। असांजो मसइलो इहो आहे त असां अफ़लातूं अचनि पियूं, इनखे टारण लाइ को असां वटि गवर्नमेंट जो को माण्हू कोन थो अचे, जिससे मकानात को नुकसान पहुंच रहा है और हमारे माल मवेशी मच्छरों को काटने से मर रहे हैं। अब बात हमारे बच्चों तक आ पहुंचे। इस मौके पर असिस्टेंट कमिश्नर खिपरो निसार शाह एहतिजाज करने वालों के पास तशरीफ लाए और उन्हें हर मुमकिन मदद का यकीन दिलाया। HRJD न्यूज़ से फिलहाल इतना ही। मज़ीद खबरों और अपडेट के लिए देखते रहें HRJD न्यूज़।